हिकिड़े इलाइक़े में हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो मशहूरु चोर रहंदो हुयो। कुझु सुठनि माण्हुनि जी सोबत में अची उन चोरी करणु छॾे ॾिनी। चोरी करण जे छॾे ॾियण खां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ हुन जे घर में अची फाकाकशी काहे पई ऐं बुख पियो मरे, बेरोज़गार थी वियो। हिकिड़े ॾींहुं हू हिकु दरगाह ते निकिरी वियो। उन दरगाह ते हिन खे हिकिड़ो ख़ूबसूरत फानूस नज़र आयो जेको मथे टंगियल हुयो। चोर दरगाह ते दुआ घुरी ऐं उन खां पोइ उहो फानूस खणी हलियो वियो। कुझु माण्हुनि ऐं मुजावरनि उन खे ॾिठो, पर हुन जे ख़ौफ़ ऐं दहशत जे करे हुन खे कुझु बि न चई सघिया। जेको गादी नशीन हुयो उन चोर जे ख़िलाफ़ु कोर्ट में केस कयो। कोर्ट जे जज उन चोर खे कोर्ट में घुरायो ऐं चयो त छा उहो फानूस तो चोरी कयो आहे, तो खंयो आहे? चोर चयो त बिल्कुलु मूं खंयो आहे। जज पुछियोसि त छो? चई मुंहिंजे घर में फाकाकशी हुई, बचा बुख पिया मरनि, कुझु हुयो कोन। मां दरगाह ते आयुमि, दरगाह ते दुआ घुरियमि ऐं बुज़ुर्ग खे चयुमि, उन पीर खे चयुमि त को रस्तो ॾेखार। हुन चयो त इहो फानूस पियो आहे, इहो तुंहिंजो थियो, तूं खणी वञ। ऐं मां खणी वियुसि। जज ख़ामोश थी वियो ऐं कुझु लम्हे जी ख़ामोशी खां पोइ जज उन गादी नशीन खे चयो त या त पंहिंजो अक़ीदो तब्दील कयो, या त पंहिंजो अक़ीदो तब्दील कयो त मज़ारुनि वारा कुझु बि न आहिनि ॾींदा, त पोइ मां चोर खे जेल में थो मोकिलियां, या वरी तव्हांखे इहो मञणु घुरिजे त हीउ सच ॻाल्हाए रहियो आहे।